एकड़ी हदीस मां पढ़ी, हुजूर से वेठा सहाबा किराम के फरमायूं, अब्बा मुझे मथा जेको बि न दुरूद पढ़ंदो आ, सलात पढ़ंदो आ, उहा मां पाण बि ॿुधंदो आहियां, पर मलाइकनि जी ड्यूटी आहे उहे अलाह वटां खणी अची मूं वटि पहुचाईंदा बि आहिनि। पर जुमे जी रात जेका न दुरूद जी महफ़िल थींदी आहे, वो घणा गॾिजी पढ़नि, चाहे अकेलो पढ़े। पाण हबीबन करीम फरमा, इन्नी अस्माउ सलात, उन जुमे वारी रात वारे ज़बान पढ़ण वारे दुरूद जो आवाज़ मां मुहम्मद बराहे रास्त पाण ॿुधंदो आहियां। उनमें मलाइकनि जो दखल अमल न हूंदो आहे, मलाइकनि जो वसीलो न हूंदो आहे, मलाइकनि जी ड्यूटी जुमे जी रात जे न हूंदी आहे। अल्लाह सी मूंखे उहा क़ुवत ऐं ताक़त अता फरमाई आहे जो जुमे जी रात जी दुरूद मां पाण ॿुधंदो हा। तॾहिं तव्हांखे ताक़ीद थो कयां त जुमे जी रात दुरूद घणो पढ़ंदा कयो।